अस्सलाम वालेकुम। मैं हूं आपका इंस्ट्रक्टर मुबशर अली और इस वीडियो में आसान सिंधी किताब 5वीं जमात के लिए लेसन नंबर 21 वाले लेसन को हम पढ़ेंगे। तो चलिए स्टार्ट करते हैं। सबक 21 चित्राल जा माण्हू। चित्राल पाकिस्तान जे उत्तर ओलहंदे एक पुरानी रियासत आहे। हीअ रियासत के लोवारी लक देर रियासत सां मिलाए थो। हीअ रियासत केतिरी वक़्त अलॻि रियासत तौरु क़ाइमु रहंदी पई आई, पर पोइ हुकूमत पाकिस्तान उन खे खैबर पख्तूनख्वा सूबे सां मिलाए छॾियो आहे। हीअ रियासत जी ज़मीन में केतिरा ई मअदनी ख़ज़ाना मौजूदु आहिनि, जहिड़ोकि हीरा, कोयलो, लोहो ऐं तेल। हीअ रियासत जा माण्हू दिलेर बहादुर आहिनि। जाबलू इलाइक़े में हुअण करे जफ़ाकश ऐं मेहनती आहिनि। संदन पोशाक आहे ड्रिघो चोगो, सोढ़िन पाचनि वारो सलवार ऐं मथे ते कालीअ जहिड़ी टोपी। सियारे जी मौसम में जानवरनि जी खल जा कोट पाइनि। हिते जे माण्हुनि जो धंधो आहे रिढनि ऐं ॿकरियुनि जा धण पालणु, उन्हनि जी खालियुनि पशम ऐं डांस जो वापारु करणु। हू खाइण ऐं खोटाइण जो बि कमु कनि था। जबल जे विच में हुअण करे हीअ रियासत जी हेठियां ज़मीन बरसाति जे पाणीअ सां भरिजी वञे थी। उन करे घणा ॿेला ऐं सावा गाह पैदा थियनि था। किन टुकरनि ते पोख पिणु थिए थी। हिते मेवा जहिड़ोकि सूफ़, अंगूर, ॾारूं वग़ैरह जाम थियनि। हीअ रियासत लोवारी लक रस्ते खैबर पख्तूनख्वा सूबे जी ॿिनि शहरनि सां ॻंढियल आहे। चौधारी जबलनि हुअण करे हिते बर्फ़ घणी पवे थी। थधि वारे अरसे में जबलनि में रहंदड़ माण्हू सॼो ॾींहुं घरनि में बाहि ॿारियूं वेठा हूंदा आहिनि। मंझाइण केतिरा ई माण्हू हिन मौसम में पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि में वञी महिनत मज़दूरी कंदा आहिनि। उम्मीद तो आपको ये वीडियो पसंद आई होगी। पसंद आई तो इसको लाइक करें, यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें। थैंक यू।